नाज़रीन, सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो में अदबी सरगर्मियों ऐं किताबी मेलो ॿिए ॾींहुं बि जारी आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अली मुराद चांडियो। सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो में अदबी सरगर्मियूं ॿिए ॾींहुं बि जारी रहियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ निशस्तुनि दौरान सिंधी अदबी बोर्ड जे अॻूणनि चेयरमैननि सैयद मीरा मोहम्मद शाह, गुलाम मुस्तफ़ा कासमी, मोहम्मद अयूब खड़ो समेत ॿियनि खे मुक़ररनि ऐं मौक़िफ़नि तरफ़ां ज़बरदस्त भेटा पेश कई वई ऐं ॿियनि इदारनि खे बि सलाह ॾिनी वई त उहे बि इदारा ठाहींदड़नि खे हिन क़िस्म जूं तक़रीबूं कोठाए भेटा पेश कनि। वालिद मोहतरम अल्लामा गुलाम मुस्तफ़ा कासमी हिन बोर्ड जो सांदे 12 वरे चेयरमैन रहियो ऐं ही उहो दौरु हो जॾहिं सिंध जे इदारनि ते वॾी नज़र हुई ऐं हिनखे ख़तमु करण जूं कोशिशूं पई थियूं। ही उहे शख़्सियतूं हुयूं जिन इदारे खे क़ाइमु रखियो, हिनखे तरक़ी वठाई। अॼु हिते अची इन सिलसिले में त चेयरमैन जेके साबिक़ चेयरमैन आहिनि उन्हनि खे भेटा पेश कजे, मां सम्झां थो त ही तारीख़ी कमु आहे। जेके चेयरमैन पंहिंजे पंहिंजे टेन्योर में हिन इदारे जे लाइ बहितर कारकर्दगी जो मुज़ाहिरो करे विया आहिनि, जिन में असांजे मोहम्मद अयूब खोड़े साहब खां पंहिंजे मखदूम साईं तालिब अल मौला खां वठी ऐं दौरे हाज़िर जे चेयरमैननि ताईं हिकिड़ो तवील सिलसिलो आहे। जेतिरे क़दुरु इन नक्शे क़दम ते हलण जी ज़रूरत आहे त सिंध यूनिवर्सिटी, ऐं सम्झां थो त वाइस चांसलर खे ख़बर हुजणु घुरिजे त जेके वाइस चांसलर थी गुज़रिया आहिनि हिन वक़्त ताईं उन्हनि कहिड़ियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि सिंध यूनिवर्सिटी खे। सिंध यूनिवर्सिटी उन्हनि कीअं कयो आहे त हिकिड़ो ई नई ॻाल्हि आहे जेका हुन मखदूम सईद ज़मान आतिफ़ असांखे ॾिनी आहे। जेको दौरु आहे इन में असां माज़ीअ खां काफ़ी कटिजी विया आहियूं। जदीद टेक्नोलॉजी जेका तमामु घणी जेका इंफॉर्मेशन जी जेका आहिनि जेके ज़रिया उन्हनि असांखे पंहिंजे जेका रिवायतुनि, रस्मुनि, इल्मु, अदब, कल्चर हर शइ खां ॼण तक़रीबन धार कयो आहे। त हिन क़िस्म जा जेके प्रोग्राम आहिनि से असांजी पंहिंजी सिंधी ॿोली, असांजे पंहिंजे कल्चर, असांजे पंहिंजे फ़िक्र ऐं असांजे माण्हुनि जे जेका आहे सा जेके तफ़क्कुर जेके जिन जूं पाड़ूं हुननि इदारनि में पियल आहिनि उन्हनि जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि। मुख़्तलिफ़ स्कूलनि कॉलेजनि जे शागिर्दनि जो सवनि जे तइदाद में अचण इहा हिकिड़ी असांजे लाइ तमामु सुठी ॻाल्हि हुई, मुसबत ॻाल्हि हुई। ऐं अॼु जेके असांजा सेशन आहिनि, जेके असांजा चेयरमैन साहिबान आहिनि, जीअं मीरा मोहम्मद शाह आहे या अलामा कासमी साहिबु आहे ऐं जेके ॿिया माना इन दौर में रहिया उन्हनि सभिनी ते असांजो अदबी निशस्तूं आहिनि। जिन शख़्सियतनि हिन इदारे जी ख़िदमत कई, हिन जी वाद विज में पंहिंजी जाखोड़ कई, उन्हनि खे यादि कयो थो वञे ऐं उन्हनि जा ॾियारा मल्हाया था वञनि, उन्हनि जे यादगिरी में निशस्तूं थियनि थियूं पियूं, ख़्यालनि जो इज़हार थिए थो पियो। तमामु सुठी ॻाल्हि आहे। किताबी मेलो आहे। सिंधी अदबी बोर्ड हिकिड़ो अदब जो तमामु सगारो इदारो आहे। अदबी सरगर्मियुनि में किताबी मेलो बि जारी रहियो, जंहिंमें ख़रीदारनि जी रश रही, जॾहिं त बुक स्टॉलनि ते रिआयती अघ ते किताब विकिरो करण जो सिलसिलो पिणु जारी रहियो। अली मुराद चांडियो, आवाज़ TV जाम शोरो।